पहिरीं मुतालबो कयूं त मुहब वतन जर्नल अचे, MQM जे दोस्तनि मुतालबो कयो, पोइ हुन में कोन आयो मुहब वतन जर्नल। पोइ वरी चयूं त हाणे मार्शल ते अहिड़ो फ़ौजी ऑपरेशन कयो, उहा बि कोन थी। पहिरियों दफ़ो पीपुल्स पार्टी, PMLN, PTI, जमा इस्लामी, ANP समूरनि पार्टियुनि इतफ़ाक़ कयो त बाबा कराची में सॼे मुल्क में जिते जिते दहशतगर्दी आहे उते ऑपरेशन कयो वञे टारगेटेड। हाणे हिननि खे खपे, MQM जे दोस्तनि जी ख़्वाहिश आहे त ही फ़ौज अचे कराची में, पोइ ॿिनि टिनि जाइनि ते ही फ़ौज ते हमला कनि, जवाब में वरी किथे का गोली हली पए, पोइ ही अक़वाम मुतहदा में वञी चवनि त कराची में फ़ौज माण्हुनि सां ज़ुल्म पई करे, पोइ वरी वॾियूं ताक़तूं अची बयानु ॾियनि त बाबा पाकिस्तान में माण्हुनि जो कोस पियो थिए, तंहिंजे करे अक़वाम मुतहदा जा ट्रूप्स वञी कराची वञनि ऐं उहो हुते वञी अमन अमान बहाल कराइनि। कराची में ॾिसो सिंधी गिरफ़्तार थिया, पीपुल्स पार्टी जे कारकुननि ते बि ऑपरेशन ॿ टे कुझु उन्हनि जा कारकुन गिरफ़्तार थिया, लियारी ते उज़ैर बलोच ॿियनि जे घरनि ते छापा लॻाइनि, अवामी नेशनल पार्टी जा कारकुन बि गिरफ़्तार थिया आहिनि। MQM खे तकलीफ़ छो आहे? जेकॾहिं सभ खां वधीक MQM जॾहिं असीं वोट था खणूं त उन्हनि खे त ख़ुशि थियणु खपे। मुंहिंजे पाड़े में जेकॾहिं को धाड़ेल ऐं फोरू आहे उनखे गिरफ़्तार करे, मूंखे त ख़ुशि थियणु खपे त मुंहिंजा बचा था रहनि हुते, मुंहिंजा जेको शागिर्द मुंहिंजा भाउर हुते रहनि था। MQM त ख़ुशि थिए त कराची में ऑपरेशन थी क्रिमिनल्स खे गिरफ़्तार कयो वञे, ऐं जेकॾहिं को सेक्टर इंचार्ज पुलिस वारनि जे क़त्ल में मुलविस आहे ऐं उहो अॻूणो MP आहे त पोइ उहो सेक्टर इंचार्ज आहे, अॻूणो MP आहे, त उनखे गिरफ़्तार न करणु खपे। तंहिंजे करे आउं सम्झां थो त MQM खे असीं सिंध जा माण्हू तमामु थधा थधा आहियूं। MQM जे भाउरनि खे ॿ टे ॻाल्हियूं ज़हन में रखणु खपनि। हिकिड़ो त कराची लैंड लॉक्ड आहे, टिनि पासे सिंधी आहिनि, हिकिड़े पासे समुंड आहे।